हिस्ट्रियोनिक पर्सनालिटी डिसऑर्डर यानी पाण खे तवजो शिकराइण वारी शख़्सियत। जॾहिं असां हिस्ट्रियोनिक पर्सनालिटी जी ॻाल्हि था कयूं, पाण ॾे तवजो शिकराइण जी शख़्सियत अक्सर छोकिरनि में हूंदी आहे, मर्दनि में बि थी सघे थी, अहिड़ी ॻाल्हि न आहे। उहे जेके आहिनि अहिड़ी सिचुएशन जीअं हुजनि जंहिंमें माण्हू जेकॾहिं कंहिं महफ़िल में आहे, कंहिं शादीअ जे मजमूए में आहे, कहिड़ी जॻह ते आहे, त उन्हनि खे उन जॻह ते ईअं हूंदो त मूंखे माण्हू ॾिसनि। अगरि माण्हू न ॾिसंदा उनखे ऐं अलॻि थलॻि ॻाल्हाईंदा न उन सां, कुंड में हूंदी, उनखे मज़ो न ईंदो, परेशान थींदी उहा। ऐं उहा अगरि छोकिरी हुजे जंहिंखे कपिड़ा पाईंदी उहा, त उहा अहिड़ा कपिड़ा पाईंदी जीअं माण्हू ॿिए जी कशिश थिए, उनखे शिक अचे। ब्लैक ड्रेस पातल हूंदी, शाइनी पिंक शाइनी ड्रेस पातल हूंदी, कशिश चमक वारा मेकअप हूंदो त अहिड़ो शाइनी मुख़्तलिफ़ क़िस्म मेकअप हूंदो जीअं निमाया थी बीहे, सभिनी में ज़ाहिर थी बीहे। हाणे इन जो मतिलबु न आहे त सभु जेके औरतूं मेकअप थियूं कनि त सभु हिस्ट्रियोनिक आहिनि, न, हुननि में ॿियूं बि ॻाल्हियूं हूंदियूं जेके मां ॻाल्हि कयां थो। छड़ो इहो मेकअप त हाणे औरत जो शान आहे, कनि थियूं पियूं, ख़राबु ॻाल्हि न आहे, पर हुननि जो मेकअप जेको हूंदो अहिड़ो चमकीलो हूंदो जो अगरि 10 औरतूं हूंदियूं, उहो ॿाहिरो चमकंदी पई, हिकिड़ी मुनफ़रादी ॻाल्हि हूंदी हुन में। ऐं उहे जेके आहिनि उनजा एक्सप्रेशन इमोशन्स शेलो हूंदा, पल में तोला पल में मासा, थोरी देरि में ख़ुशि थी वेंदियूं, थोरी ॻाल्हि ते वरी रोअण बि अची वेंदियूं, ऐं ॾुख बि घणो थींदो हुनखे। ईअं न त ॼाणी वाणी कनि थियूं पियूं, घणो ॾुख अचे, ऐं वरी थोरी ॻाल्हि ते ख़ुशि बि जल्दी थी वेंदियूं उहे। उन्हनि जी जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ु हूंदो न, उहो बि अहिड़ो हूंदो, अहिड़े एक्शन सां ॻाल्हाईंदा, तरीक़े सां ॻाल्हाईंदा, स्टाइल करे ॻाल्हाईंदा जो ॿिया माण्हू मुतवजो थींदा। जीअं न ड्रामे में माण्हू ॻाल्हाईंदो आहे एक्शन सां, ड्रामेटाइज़ कंदा त जीअं ॿिया माण्हू मुतवजो थियनि, छो त हुनजो मेन मतिलबु हूंदो आहे माण्हू मुतवजो थियनि। हुनखे दिलि में इहा ख़्वाहिश हूंदी आहे, उनखे मज़ो ईंदो आहे, उनखे सुकून ईंदो आहे इन सां। ऐं जल्दी उहे मञे बि छॾंदा आहिनि, का ॻाल्हि उनखे मशवरो ॾियो न, जल्दी मञे छॾंदा, अच्छा हीअ ॻाल्हि आहे, बसि ठीकु आहे, सही था चओ पिया, ईअं कंदुसि मां। ऐं ॿियनि खे जेको आहे जल्दी ॿियनि सां अटैच थी वेंदा आहिनि। ॿियो जेकॾहिं थोरी बि हिकु दफ़ो मिलंदा, दोस्ती थी वेंदी न, उनखे वॾी दोस्ती सम्झंदा, हालांकि ॿियो उनखे एतिरो दोस्त न बि सम्झंदो, हू उनखे दोस्त सम्झंदियूं, त अटैच थी वेंदियूं उनखे। हाणे अहिड़े क़िस्म जी अगरि पर्सनालिटी हुजे, का शख़्सियत हुजे जेका पाण खे मुतवजह कराइण वारी हुजे, अगरि इहा तव्हांजे घर में आहे, दोस्तनि में आहे, किथे आहे, त थोरो ओड़े तरीक़े सां हलणो पवंदो। अगरि तव्हां उनखे कंहिं तरीक़े सां किथे महफ़िल में इग्नोर कंदो, ॾाढो ॾुखु थींदो उनखे, उहो लॻंदो त मूंखे माना मुंहिंजी हिते का वैल्यू न आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ऐं अगरि कोई कमेंट्स लिखणा हुजनि त तव्हां कमेंट्स जी सेक्शन में तव्हां कमेंट्स बि लिखी सघो था। महिरबानी।